रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स नाज़रीन सुबह मेहरान प्रोग्राम है जी खिदमत में ज़ोया ब्लोच जिते बुझो खुश हुजो आबाद हुजो पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि सां नाज़रीन ही नंढड़ियूं नंढड़ियूं ख़ुशियूं आहिनि ऐं असां हिक ॿिए जो जॾहिं ख़्यालु कंदा आहियूं तॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी सुठे अंदाज़ सां गुज़ारे सघंदा आहियूं ऐं नाज़रीन हीअं जेका वबा पई हले जेका कोविड-19 आहे त उन खां असांखे कीअं छुटकारो हासिल करणो आहे जंहिंमां पूरी दुनिया मुतासिर थी आहे ऐं पूरी दुनिया में हिकिड़ी जेका मुहिम हली आहे त वैक्सीनेशन जी त वैक्सीनेशन कराए करे ई असांखे ख़ात्मो करे सघिजे थो हिन कोरोना जो त नाज़रीन छो न पोइ असां आहियां बि इन में हिसो वठूं ऐं हिकु सुठे शहरी हुजण जो सबूत ॾियो सो नाज़रीन हीअ तमामु घणो ज़रूरी आहे न सिर्फ़ु असां पाण पर असांखे घुरिजे त असांजे जेके रिलेटिव्स आहिनि असांजे जेके फ्रेंड्स आहिनि असांजे जेके ॿार आहिनि असांजे जेके वॾड़ा आहिनि उन्हनि सभिनी खे वैक्सीनेशन करायूं छो जो ही जेको हींअर टाइम आहे इन में सभु कम काफ़ी डिस्टर्ब थी विया आहिनि उहे इन करे बि डिस्टर्ब थी विया आहिनि जो ही जेको कोरोना आहे इन खां जॾहिं असां छुटकारो हासिल करे सघंदासीं तॾहिं असां जेको पंहिंजा जेके कम आहिनि उन्हनि खे सही अंदाज़ सां करे सघंदासीं जीअं एजुकेशन जी ॻाल्हि कजे त हाणे फिज़िकल क्लासिस रिज़्यूम थी विया आहिनि वरी बि हिकिड़ो डपु आहे वरी बि हिकिड़ो असांखे एहतियात करणु खपे वैक्सीनेशन कराइणु घुरिजे हाणे ईअं न थिए जो वरी असांखे ऑनलाइन क्लासिस वारी तरफ़ वञणो पवे इहा बहितरीन ॻाल्हि आहे त जेकॾहिं उहा असांजे कंहिं एक्शन सां अगरि सुधारो अचे थो असांजी क़ौम में या असांजी सिंध धरती ते या असांजे पाकिस्तान में या पूरी दुनिया लेवल ते त इहा असांजी ख़ुशनसीबी चइबी ऐं असांखे इन्हनि सभिनी जेके नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि इन्हनि एक्टिविटीज़ में इन्हनि खे हिकिड़ो त पहिरीं असांखे सुठे अंदाज़ सां या हिकिड़ो लाशोरी तरह सां न वठिजे इनखे सुठे नमूने हिकिड़ो पंहिंजे ज़हन सां सोचिजे ऐं इनखे असां न सिर्फ़ु पाण अमल कयूं पर असां ॿियनि खे बि इन जो दर्स ॾियूं ॿियनि खे ॿुधायूं त सुठाई छा आहे बुराई छा आहे ऐं उन खां अलावा नाज़रीन जेको हींअर जेको कोरोना जे करे काफ़ी स्ट्रेस में ॾिसूं पिया माण्हुनि खे नंढा वॾा सभु स्ट्रेस में अची विया आहिनि ऐं वरी कॾहिं कॾहिं असां टोके करे चई वठंदा आहियूं त बिल्कुलु साइको था लॻो त जेकॾहिं ॾिसिजे त काफ़ी जेके मेंबर्स आहिनि असांजे न सिर्फ़ु घर में चइजनि असांजा फ्रेंड्स आहिनि असांजा कुलीग्स आहिनि जॉब वग़ैरह कयूं था या स्कूल वञूं था या कॉलेज या यूनिवर्सिटी वञूं था त तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त कॾहिं असांखे ईअं फील थींदो आहे त शायदि उन्हनि में इमेच्योरिटी आहे पर इहो के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे असांजे ज़हन ते वेही वेंदियूं आहिनि मसइलनि हाणे असां घर में वेही करे सोचंदासीं रुॻो त माना छा थींदो छा न थींदो ही कोरोना जी जेका सूरत-हाल आहे इन में घणो असां घर वेही वियासीं उन सां बि काफ़ी जेको आहे उहो स्ट्रेस वधी वियो आहे सो स्ट्रेस खे बि तॾहिं ख़तमु करे सघिजे थो जॾहिं एक्टिवली असां ॿाहिरि कमु कंदासीं असां घर खां ॿाहिरि रहंदासीं असां पंहिंजी जॉब ते पंहिंजे ऑफिस वेंदासीं या स्कूल जेको आहे न उहो खुलियल रहंदा उते पढ़ायूं पियूं थींदियूं असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदासीं उन्हनि सां कम्युनिकेशन थींदी इन सां छा आहे जो माण्हू जेको ज़हन खुलंदो आहे ऐं उनखे काफ़ी जेको आहे एक्टिविटीज़ में जॾहिं मसरूफ़ रहंदो आहे तॾहिं ख़ुशि रहंदो आहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघंदो आहे सो नाज़रीन असांखे घुरिजे त सभु बिल्कुलु नंढड़ी आहिनि इहे नंढियूं नंढियूं शयूं असांजी नज़र में पर इहे वॾी माना रखंदियूं आहिनि असांजी ज़िंदगी खे काफ़ी डिस्टर्ब कंदियूं आहिनि नाज़रीन अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था ऐं नंबर जेको आहे अनाउंस कंदसि जेको स्क्रीन ते अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था अवां जी जेका शमूलियत आहे सा चार चंड लॻाए छॾींदी आहे असांजे प्रोग्राम में छो जो जेके असांजा व्यूअर्स आहिनि उहे जॾहिं असांखे कमेंट्स ॾींदा आहिनि असांखे ख़बर पवंदी आहे त असांजो प्रोग्राम कहिड़े तरह जो आहे या कीअं थो लॻे माण्हुनि खे या उन्हनि खे सुठो लॻे थो उन्हनि खे कीअं न मां जेका आहिनि इंफॉर्मेशन हासिल करे सघनि था त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे दिली तरह सां बल्कि जेको आहिनि मेहरान टीवी जी हमेशह इहा कोशिशि रही आहे त सुठा सुठा बहितरीन जेके गेस्ट हुजनि से असां हिन प्रोग्राम में इनवाइट कयूं उन्हनि सां अव्हांखे मिलायूं उन्हनि सां अव्हां जी गुफ़्तगू करायूं सो नाज़रीन अव्हां लाइव कॉल ज़रिए असां सां गॾु हूंदा असांजे जेके महिमान आहिनि उन्हनि जो अव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि डॉक्टर शाहनवाज़ बल ज़हनी बीमारियुनि जा माहिर आहिनि असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि बरकत फ़क़ीर रागी आहिनि संदन साण म्यूज़िशियन बि गॾु आहिनि इरफान फ़क़ीर ढोलक नवाज़ आहिनि सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में महिरबानी दल साहब सभु खां अवल सुबह कीअं पई गुज़रे सुबह मेहरान में अल्हम्दुलिल्लाह सुबह हर सुबह ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं हर सुबह जो पंहिंजो हिकिड़ो रंग हूंदो आहे मिज़ाज हूंदो आहे ऐं सुबह जेका हूंदी आहे न उहा इन जे करे अलाह ताला सुबह जीअं थींदी आहे त राति जो माण्हू जेका निंड कंदो आहे उन में उन जी सोचूं उन जा ख़्याल ऐं उन जूं जेके
वार्ताऊं आहिनि दिमाग़ जूं उहे सॼियूं जेके आहिनि सो रिलैक्स थींदियूं आहिनि ऐं पंहिंजनि पंहिंजनि खाननि में पहुची वेंदा डीफ्रेगमेंटेशन जॾहिं कंप्यूटर जे मथां लोड वधंदो आहे न त पोइ उहे पंहिंजा फाइल्स जेके न डीफ्रेगमेंट करे थो माना पंहिंजे पंहिंजे ताकनि में रखंदो आहे त उन खां पोइ वरी सुबुह जो जीअं पाण असां निंड मां उथूं था त जिस्मानी तौर ते नफ़्सियाती तौर ते ज़हनी तौर ते उन खां पोइ असाबी तौर ते बि असां रिफ्रेश थी था वञूं ताज़ा तवाना था थी वञूं ऐं हिकिड़ी इब्तिदा था करियूं पंहिंजे ॾींहं जी छो त निंड करण खां पोइ जॾहिं माण्हू उथे थो ऐं अलाह ताला क़ुर में बि ॾींहं खे माश जो ज़रियो बणायो आहे त अलाह ताला फरमाए थो त राति जेका आहे न सो आराम जे लाइ ऐं ॾींहुं जेको आहे न उहो माश जे लाइ माना रोज़गार पंहिंजी रोज़ी जे लाइ पंहिंजी महिनत जे लाइ पंहिंजी किरत जे लाइ पंहिंजनि कमनि जे लाइ त पोइ उन हवाले सां क़ुर में जेका शइ ज़िक्र आहे उहो हक़ीक़त ऐं सच आहे त हीउ ॾाढो सुबुह ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां सां काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु वरी मुलाक़ात थी आहे हिते हिन मेहरान टीवी जे प्रोग्राम में ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो ऐं सदाईं तव्हां जेको आहे न सो इंफॉर्मेटिव प्रोग्राम कया आहिनि माण्हुनि खे ॼाण ॾिनी आहे माण्हुनि खे आगाही ॾिनी आहे ऐं माण्हुनि ताईं ॾिसो न तव्हांजो सुठो लफ़्ज़ तव्हांजी सुठी ॻाल्हि सदका जारी आहे जेकॾहिं आउं एज़ अ डॉक्टर एज़ अ नफ़्सियात जे माहिर एज़ अ साइकियाट्रिस्ट ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू खे का सलाह ॾींदसि त आम माण्हू खां उहा सलाह थोरी सुठी हूंदी टेक्निकल हूंदी ऐं उन खां पोइ मेडिकल ऐं साइंटिफिक हूंदी त जेकॾहिं उन सलाह ते को अमल करे ऐं उन खां पोइ हू हुनजी ज़िंदगी जेकॾहिं सुकून सां थी गुज़रे त इहो माना मुंहिंजो सदका जारिया थींदो एक्सक्यूज़ मी उन में तव्हांजो बि हिसो हूंदो उन में तव्हांजो बि हिसो हूंदो ऐं समूरनि माण्हुनि जो हिसो हूंदो मेहरान टीवी जी पूरो सथ उन में हूंदो जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियुनि सां को बीमार माण्हू बहितर थो थी वञे या को बीमारी ॾांहुं वधंदड़ माण्हू बहितर थो थी वञे त पोइ जेको आहे न उहो असां सभिनि जो सदका जारिया हलंदो पियो जेसि ताईं उहो इंसान उहो वजूद हयात हूंदो तेसि ताईं समूरियूं शयूं थींदियूं पियूं बिल्कुलु तमामु बहितरीन ॾाढी सुठी ॻाल्हि उन खां पोइ जेका तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई कोविड जी जेको कोविड अचां पई त कोविड-19 आहे वरी उन खां जॾहिं असां हाणे निकिरूं पिया काफ़ी असां जेको आहे न अॻिते वञूं पिया इंशाअल्लाह कामयाबी माणींदासीं त कीअं था ॾिसो माण्हुनि जी साइकी चेंज थी आहे कोरोना खां पोइ बहितर थी आहे या अञा बदतर थी आहे ॾिसो प्री कोरोना हुयो जी वरी कोरोना हुयो वरी पोस्ट कोरोना ऐं असां वटि न प्री जी तयारी हुई न कोरोना जे दौर जी तयारी हुई न पोस्ट कोरोना जी तयारी आहे असां तव्हांजी हिन प्लेटफॉर्म तां मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म तां तक़रीबन को काफ़ी सारा प्रोग्राम कयासीं त कोरोना ऐं उनजी मेंटल हेल्थ सां वाबस्तगी कोरोना ऐं ज़हनी सिहत सां उनजी वाबस्तगी कोरोना जे करे छा थो थिए ॾिसो ख़ौफ़ जी हिकिड़ी फज़ा हुई ख़ौफ़ चौॾिसा हुयो उन खां पोइ ज़हनी दबाव हुयो शिदत वारो उन खां पोइ डिप्रेशन थियो उन खां पोइ माली दिवालपणा थिया उन खां पोइ माण्हू अकेलाइप जो शिकार थिया हेकल व्याकल थिया उन खां पोइ माण्हू जे अंदरि ख़ुदकुशियूं वधियूं उन खां पोइ घरनि जे अंदरि जहिड़ा वधिया उन्हनि खां डोमेस्टिक वायलेंस वधियो जेको माना घरेलू तशदुद उहो वधियो माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी अजीब तेज़ी अची वई उन खां पोइ हिकिड़ा अजीब ख़ौफ़ हिकिड़ा अजीब वहम हिकिड़ा अजीब विसविसा उहे बि पंहिंजी जॻह ते पर हिकिड़ा अजीब मफ़रूज़ा छॾिया विया मार्केट में त हीउ कोरोना कुझु कोन्हे ईअं थींदे थींदे हज़ारे लखे माण्हू तव्हां अंदाज़ो करियो त 35 लख खां मथे माण्हू अजल जो शिकार थी चुका आहिनि पूरी दुनिया में सुधरियल तहज़ीबुनि जो हाल बि ओड़ो अणसुधरियल तहज़ीबुनि जो ऐं सुधंदड़ तहज़ीबुनि जो बि हाल ओड़ो इंडिया में तव्हां ॾिठो त शमशान घाट ख़तमु थी विया माण्हुनि लाशनि खे ईअं रोडनि ते साड़णु शुरू कयो ॿियनि मुल्कनि में ईअं थियो त माण्हुनि खे तव्हां इटली में ॾिठो ॿियनि मुल्कनि में ॾिठो त माण्हू रोडनि ते तड़पिया पिए ऑक्सीजन कंदे तड़पिया पिए पर असां उनजो को बि हल न वरितो उहे ई ख़ुदकुशियूं थियनि पियूं माण्हुनि जी सिहत उहा ई ख़तमु पई थिए उन खां पोइ उहे ई कबीलाई जहिड़ा थियनि पिया उहे अगवा थियनि पिया उहे फुरूं थियनि पियूं उहे दादागिरियूं थियनि पियूं उहे गुंडागर्दियूं थियनि पियूं ॾिसो असां मौत खे अखियुनि में अखियूं मिलाए ॾिठो मौत असांजे आस पास घुमियो पिए उन मां बि असां इबरत हासिल न कई उन मां बि सबक़ु हासिल न कयोसीं असां इहो न सोचियो त इहो मौत असांजे दरवाज़े ते बि दस्तक ॾेई सघे थो पर उन समूरनि शयुनि जे विचां माण्हुनि छा कयो त पंहिंजी हिकिड़ी जेका नफ़्सियात आहे जेका पुराणी जेका कोरोना खां पहिरीं जी नफ़्सियात हुई उन साॻी ते अमल पेरा आहिनि कूड़ बि ॻाल्हाइनि पिया धोखेबाज़ी बि कनि पिया जहिड़ा बि कनि पिया ख़ुदकुशियूं बि कनि पिया मामला बि कनि पिया चोरी टकारियूं बि कनि पिया क्राइम रेट वधे पियो ॾिसो बुख ऐं बदहाली इहो हिकिड़ो बुछड़ो टूल आहे
इहो माण्हू खे दाना खे दीवानो थो करे। जॾहिं दाना खे दीवानो थो करे त पोइ जेके दीवाना आहिनि उन्हनि जो छा थींदो? असां अॼु वेही हिते डिप्रेशन जे बारे में ॻाल्हायूं पिया। असां शदीद ज़हनी दबाव जंहिंखे एक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर चइबो आहे, ऐं हिकिड़ो ॿियो बि असां वटि डिसऑर्डर थींदो आहे पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर। जंहिं हिकु हादसो ॾिठो, जंहिं जेको वाक़ियो थियो या जंहिं जेको कंहिं वाक़िए मां गुज़रियो, का अहिड़ी शइ थी त उनखे पोस्ट स्ट्रेस डिसऑर्डर थींदो आहे। यानी कि उनखे स्ट्रेस जॾहिं वधंदी त उहो जेको स्ट्रेस जो दौर ख़तम थी वियो, उनखां पोइ उहा साॻी स्ट्रेस उनजे दिमाग़ में रहंदी, उनखे फ्लैशबैक थींदा, उनखे उहे सॼा मेमोरीज़ ईंदियूं, वरी ढिॾंदो, वरी परेशान थींदो, वरी उणतुनि में वेंदो। इहे समूरा जेके लका आहिनि उन वजूद सां वाॻियल रहंदा। हाणे असांखे वॾे स्केल ते कमु करणो आहे। साइकेट्रिस्ट जो किरदारु आहे, समाजी माण्हू जो किरदारु आहे। स्कूल जी तव्हां इंट्रो कयो त स्कूल बि खुली विया आहिनि। हाणे उते सोशल डिस्टेंसिंग खे मद्देनज़र रखी ऐं फिज़िकल एजुकेशन थींदी वञे, लाइव क्लासिस हलंदा जीअं पहिरीं कोरोना खां पहिरीं पिया हलिया। हाणे जेको हिकिड़ो असांजे अंदरि ख़ौफ़ आहे, उहो ख़ौफ़ असांखे कढणो आहे। असांखे पंहिंजे रवैयनि खे सिध ते आणणो आहे। असांखे पंहिंजे रवैयनि खे मॉडिफाई करणो आहे। असांखे पंहिंजे रवैयनि खे अॻियां खणी वञणो आहे। वर्ताव ते सोचणो आहे, लहजनि ते सोचणो आहे। टॉपिक्स जेकॾहिं असां ॻाल्हायूं तमामु घणा वसी थी था वञनि। सभिनी टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं वारी वारी सां। बरकत फ़कीर साहिब ॾे हलंदासीं। कीअं पियो लॻे सुबुह महिरान में अची करे अॼोके ॾींहं ते? डॉक्टर साहब वारी ॻाल्हि त वॾी मालूमात जेका आहे घणो कुझु मिले थो माण्हू खे सिखण लाइ, सम्झण लाइ। सो असांजी सुबुह अलाए नबी जे हबीब जे नाले सां शुरू थिए थी ऐं पोइ दुनियादारी शुरू आहे। बिल्कुलु। अच्छा, भला हाणे जेको कोरोना जी सूरत खां असां निकिरूं पिया, या जेको तव्हां ॾिठो उन सभिनी खे कीअं ॾिठो ऐं हाणे बहितरी ॾिसो था उन में माण्हुनि जे रवैयनि में का चेंजिंग आई आहे या उहे ई रहिया आहिनि? हाँ जी, कुछ न कुछ तो जरूर फर्क पियो, पर दुआ कयो त मुकमल तौर ते जो आम महफिलन में विया आयो उते ॾिठो आहे माण्हुनि खे। न असां त हूअं ॿिया त ॿीहर माण्हू त सभु परेशानी में थिया आहिनि, पर असांजी जेका फनकार बिरादरान जेका आहे, जेका म्यूज़िशियन जेका बिरादरान आहे, जिन्हनि जो सवाइ हिन जे ॿियो को गुज़र सफ़र ई कोन्हे, उन्हनि माण्हुनि जो सॼो सिस्टम ई बंदि थी वियो, सभु ब्लॉक थी हलिया। सो ॾाढा परेशान हाल हुआ। सो असां उन्हनि सां गॾु ई हुआसीं। असांखे ख़बर आहे त उहे कहिड़ी पोज़ीशन में कीअं रहनि पिया, कीअं पिया हलनि। हिकिड़ो मसवाड़ जे घर ते माण्हू वेठो आहे ऐं किथां भरींदो, हुनखे खाधे जे लाइ का शइ कोन्हे त किथां भरींदो। पर इहे सभु परेशानियूं अञा बि आहिनि ऐं हाणे अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कंहिं हद ताईं कुझु माहौल बहितर थियो आहे। चुरपुर जेका अला में हाणे असां ब्रेक वठणु ज़रूरी सम्झंदासीं, हुन खां पोइ असां हितां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, असां सां गॾु इन प्रोग्राम में महिमान बि आहिनि ऐं जो ज़हनी बीमारियुनि जा माहिर बि आहिनि, वरी रागी बि आहिनि। सो असां राग ॿुधंदासीं, गुफ़्तगू कंदासीं, सुठो सुठो ॻाल्हाईंदासीं ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि जेके उहे अव्हां ॾे डिलीवर कंदासीं, जीअं अव्हां हिननि मां कुझु सिखो, कुझु सम्झो ऐं इंजॉय बि कयो। जी बरकत फ़कीर साहब, छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? असल में असांजी सिंध जो बल्कि मुंहिंजी थर जो हिकिड़ो शाइर आहे अमर साड़। अमर साड़, हा, ऐं माण्हू ॾाढो सुठो आहे, उनजो हिकिड़ो गज़ल आहे। सो अॼु खां 2-3 साल अॻु में उनखे असां शूट बि कयोसीं। हीअ आहे ड्यूट गानो हो, मूंसां गॾु फ़हमीद साहिर असां ड्यूट कयो। अॼु आऊं तव्हांखे ज़बरदस्त वसकारे जी वेलवरिया, वसकारे जी वेलवरिया,
वसकारे जी वेलवरिया आओ पिरी तू हेलवरिया आओ पिरी तू हेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया मुंद झुड़ाली मतवालिय में मुंद झुड़ाली मतवालिय में डोड़ करे ओ डेलवरिया डोड़ करे ओ डेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया कारों झरते मोर टहू के कारों झरते मोर टहू के आओ अच्छी कर मेलवरिया आओ अच्छी कर मेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया ओसियड़े में आस अमर जी ओसियड़े में आस अमर जी थी न बने किथ भेलवरिया थी न बने किथ भेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया आओ पिरी तू हेलवरिया आओ पिरी तू हेलवरिया वसकारे जी वेलवरिया वसकारे जी वेलवरिया बेहतरीन ॾाढो सुठो ॾाढो ज़बरदस्त बेहतरीन अच्छा सर म्यूज़िक खे केतिरो पसंदि कंदा आहियो ॿुधंदा आहियो ॾिसो म्यूज़िक ज़िंदगी जो तमामु वॾो हिसो आहे ऐं उस्ताद सां त असांजी ॾाढियूं महफ़िलूं कचारियूं ऐं उस्ताद असांजो प्यारो आहे ॾाढो मोर जा टहुका कंहिंखे कोन था वणनि ठीकु आहे रक़्स कंदड़ माण्हू कंहिंखे कोन था वणनि साज़ सुर संगीत ऐं इहे जेके सरोद आहिनि इहे कंहिंखे कोन था वणनि कारूंजर जी कोर ते जॾहिं को मोर टोका थो ॾे जॾहिं बरकत फ़कीर ॻाए थो वही भोजेसर जे पासे में किथे ऐं उन खां पोइ हिकिड़ो अजीब समा थो ठहे ऐं त हींअर माना ट्रूली चवां थो त हींअर अमर साहिड़ असांजो बि दोस्त आहे ऐं उनजे हिन ॿोलनि सां गॾु उस्ताद जे सुर सां गॾु कारूंजर पे घुमियसि ऐं थर जी मथां ताज़ा ताज़ा मींहं वठा आहिनि त उनजी मिटी वारी जी जेका ख़ुशबू आहे उन वारी जी ख़ुशबू आहे उन खां पोइ जेके थारीली ॻऊं उहा जी इंजॉय कंदी आहे न तव्हांजी असांजी सोच खां वधीक हिकिड़ो बेज़बान जानवर आहे थारीली ॻऊं त चवंदा आहिनि त थर जो माण्हू ऐं थर जी ॻऊं बरसाति जो पहिरीं खिण तजली ॾींदी आहे या किथे बि मींहुं वसंदो आहे त उहो रंभाट कंदियूं आहिनि ऐं वापसि वञण जी ॻाल्हि कंदियूं आहिनि
माना उन्हनि खे छिक हूंदी आहे पंहिंजे वतन सां, पंहिंजे मिट्टी सां, पंहिंजे दड़नि सां, पंहिंजे ॻोठनि सां। अॼु बि थर तव्हांजो उहो पुर अमन थर आहे जंहिंमें कंहिं बि ॻोठ में को लोड़ो न आहे, को वेड़ो न आहे, को दरवाज़ो न आहे ॾिनल, ऐं हिकिड़ो अजीब प्यार उन्हनि माण्हुनि प्यार आहे, कुर्ब आहे। लाइव कॉलर बि असां सां गॾु, हुननि सां कचहरियूं कंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि आहियां। केरु आहिनि असां सां गॾु? अदा भलीकार चवंदासीं। प्रोग्राम सुबह मेहरान बलोचिस्तान में बि असांखे ॾिसिजे पियो। मौसम कीअं आहे हुते जो? मौसम कीअं आहे हुते जो? वाह, ज़बरदस्त। कीअं पियो लॻे प्रोग्राम? थैंक यू, थैंक यू। ॿियो छा चवणु चाहींदा? जी जी, छा चवणु चाहींदा? बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे। बरकत फ़कीर खां पोइ हुननि जो कलाम जो कनि ॿुधंदासीं असां। थैंक यू सो मच, तव्हां कॉल कई, हिन प्रोग्राम में शामिल थिया। जी शानवाज़ साहब, जेका ॻाल्हि हली पई हिकिड़ी, माना हिकिड़ो ट्रांस असां वटि ईंदो आहे, माना हिकिड़ो ट्रांस असां वटि साइकेट्री में हूंदो आहे, त जेको चवंदा आहिनि त माण्हू जे अंदरि, माण्हू जे मथां हिकिड़ी बेख़ुदी तारी थी वेंदी आहे। माण्हू हिकिड़ी अजीब ख़्वाबनि जी दुनिया में हली वेंदो आहे, हिकिड़ो पंहिंजी ज़ात ऐं वजूद जो हिकिड़ो ख़्वाब नगर ठाहे छॾींदो आहे, हिकिड़ो नंढड़ो ख़्वाब नगर ठाहे छॾींदो आहे। पोइ हुनखे उहे कंडी जा वण, उहे पिपूं, उहे कोंडीर, उहे खुंबियूं, उहे जेको आहे सो खीर ऐं लस्सी जा फेडरा, ऐं उहे हिकिड़ा अजीब दुनिया हिकिड़ी माण्हू खे नज़र अचणु शुरू थी वेंदी आहे। जिन जिन असां बेसिकली बदीन ऐं लाड़ सां वाबस्तगी आहे। असांजी मिठी माइटियूं दोस्तियूं थर में काफ़ी सारियूं आहिनि, ऐं थर जेको माण्हू जेके NGO ॾेखारीनि थियूं न, उहो मिठी थियूं ॾेखारीनि, पर मिठी खां अॻियां बि थर आहे, मिठी खां अॻियां बि पारी नगर आहे, मिठी खां अॻियां बि जेको आहे न सो काफ़ी गोड़ी जो मंदरु आहे, मिठी खां अॻियां जेको आहे न सो कासबो आहे, जिते सिंध सॼी सुके, जिते पाणी न हुजे, पर कासबे में जेको आहे सो तव्हांखे बसर बि मिलंदो, कणक बि मिलंदी, हिकिड़ी नई दुनिया मिलंदी हुते। बॉर्डर जे बिल्कुलु वेझो हिकिड़ो शहर आहे, नंढड़ो ॻोठ आहे, हिकिड़ो नंढड़ो गांव आहे, उहो आदि गांव आहे। ठीकु आहे, त चवण जो मक़सदु इहो आहे त तारीख़ किथे न किथे दज़ में लटी पई आहे, किथे वारी जे दड़नि में लटी पई आहे, किथे। हाणे असां समूरनि जेके सिंध जा माण्हू आहियूं, असां जेके बि आहियूं, असां ते हिकिड़ो फर्ज़ थो थिए त असां पंहिंजनि हिननि माण्हुनि जो क़दुरु करियूं, जेके उहे माण्हू आहिनि जेके रोअंदड़ खे खिलायो छॾीनि था, जेके तकलीफ़नि में, ॾुखनि में, ॾोझरनि में माण्हू जेके पिया हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे कला सां, पंहिंजे साज़ सां, पंहिंजे सुर सां, पंहिंजे गले मां निकितल हिकिड़ो मधुर आवाज़ सां उन्हनि जी जेका आहिनि सो दिलनि खे लुभाइनि था। हे उहे माण्हू जेके हे वॾा माण्हू आहिनि, तमामु वॾा माण्हू आहिनि, हिननि जूं ज़िंदगियूं कीअं पियूं गुज़रनि उहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे, पर ही तारीख़ जा तमामु वॾा माण्हू आहिनि। अकबर बादशाह जी दरबार हुजे, तानसेन हुजे, ठीकु आहे, जिते शाइर जी अहमियत आहे। शाइर पंहिंजा सूर, पंहिंजा ॾुख, पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं पननि ते उतारे थो, पर हे उनखे जेको आहे न, जेकॾहिं जेको अॼुकल्ह मॉडर्न दौर में चऊं था त जीअं कुंवार हिकिड़ी छोकिरी आहे, उनखे जेको आहे न जॾहिं ब्यूटी पार्लर मां निकिरे थी त हिकिड़ो अलॻि रूप थो हुजे, त हे उहे माण्हू आहिनि। हिकिड़ी कपिड़ो आहे, हिकिड़ो कपिड़ो आहे, जॾहिं उहो गज जी सूरत में अचे थो, उन ते कुंगरियूं ठहनि थियूं, फुलड़ियूं ठहनि थियूं, कावा लॻनि था, पोइ उहो जॾहिं चमकाट करे थो त पोइ अञा वधीक ख़ूबसूरत थींदो आहे। त शाइर हिकिड़ो कपिड़ो आहे, ऐं उन कपिड़े जी उणता करे थो, सभु शयूं करे थो, ही उनखे ख़ूबसूरत था ठाहिनि, तमामु ख़ूबसूरत, बहितरीन। हे जेके आहिनि सो तारीख़ जा तमामु वॾा माण्हू आहिनि, तमामु बहितरीन। हिननि जो क़दुरु करणु खपे। साई वठिजे, उन खां पोइ वरी ताईं कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में बरकत साहब असां सां गॾु आहिनि। वरी बि असां जेको आहे गीत ॿुधंदासीं। असांजा व्यूअर्स आहिनि, उहे इंतज़ारु था कनि त वरी कहिड़ो गीत था ॿुधाइनि। असांजी सिंध जो
जी गज़ल जो तमामु मोतबर शाइर सही वफ़ा नाथन शाह जो हिकिड़ो गज़ल आहे वाह वाह ज़माने खां करे तन ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई नवां माण्हू असां में छा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई नवां माण्हू असां में छा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई सॼो संसार प्यारो लॻे थो सॼो संसार ई प्यारो लॻे थो जॾहिं खां प्यार सां प्यारा ॾिठो थई जॾहिं खां प्यार सां प्यारा ॾिठो थई नवां माण्हू असां में छा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई ॾाढो ख़ूबसूरत बंदि आहे कॾहिं दरिया मंझां कतिरो ॾिठो तो कॾहिं दरिया मंझां कतिरो ॾिठो तो कॾहिं कतिरे मंझां दरिया ॾिठो थई कॾहिं कतिरे मंझां दरिया ॾिठो थई नवां माण्हू असां में छा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई
मोहब्बत जा वफा कई रूप मोहब्बत जा वफा मोहब्बत जा वफा मोहब्बत जा वफा कई रूप किथे दरिया किथे सहरा ॾिठो थी किथे दरिया किथे सहरा ॾिठो थी नवां माण्हू असां में छा ॾिठो थई ज़माने खां करे तन्हा ॾिठो थई बिस्मिल्लाह खूबसूरत आवाज़ सुर है बचाव है सोज़ है तमाम बेहतरीन अच्छा सर जीअं ज़हनी बीमारियुनि जा माहिर आहियो त उन हिसाब सां ॻाल्हि कजे त हींअर कोरोना जेका वबा गुज़री आहे उन में वरी काफ़ी मूं जीअं त आऊं सम्झां थी त स्ट्रेस वधी वियो आहे माण्हुनि में छो जो उहो लिमिटेड थी विया हिकिड़े घर ते महदूद थी विया त उन हिसाब सां उन्हनि जे जेको सोचूं आहिनि या उन्हनि ते ईअं खणी चइजे त कुझु ताला लॻी विया आहिनि त छा चवंदा उन्हनि लाइ त उन्हनि खे कीअं पंहिंजी वसी सोच करणु खपे ऐं कीअं पॉज़िटिव मस्बत सोच ॾे अचनि ऐं पंहिंजो जेको ज़िंदगी जो कारो वहिंवार आहे उनखे शुरू कनि रिज़्यूम कनि ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि त हिकिड़ो कोरोना जॾहिं आयो ई कोन जी उन महिल कहिड़ो टेंशन्स हुया उन महिल कहिड़ा स्ट्रेस हुया उन महिल कहिड़ियूं शयूं हुयूं जेके असांजे वजूदनि खे पंहिंजे ज़द में वठी वेठियूं हुयूं उन खां पोइ वरी कोरोना आयो कोरोना पंहिंजो कमु कयो कोरोना माण्हुनि जे अंदरि मौत पखेड़िया माण्हुनि जे अंदरि ख़ौफ़ पखेड़िया माण्हुनि जे अंदरि अकेलायूं पखेड़ियूं माण्हुनि खे माण्हू खां बेज़ार कयो ही उहो कोरोना ख़तरनाक वबा हुई जंहिं पीउ ऐं पुट जे विच में विछो विझी छॾियो त जेकॾहिं पीउ खे कोरोना हो त पुटु वेझो कोन ते आयो जेकॾहिं पुट खे कोरोना हो त पीउ वेझो कोन ते आयो माना हिन रिश्तनि जे अंदरि बि जेको आहे न सो ॾार विझी छॾिया माना जेकी मोहबतूं हुयूं उन्हनि जे अंदरि बि ॾार विझी छॾिया त हाणे अवसि उते ज़हनी दबाव अचिणो हो अवसि उते जेको आहे न सो बेज़ारगी अचणी हुई अवसि उते ॿिया जेके नफ़्सियाती मामला आहिनि उहे अचणा हुआ असांजो समाज तव्हांजो जेको सवाल आहे त उन्हनि खे कीअं मैनेज कजे अॼु बि तव्हां उन्हनि जिन ॿारनि जा स्कूल खुलिया आहिनि उन्हनि जे माइटनि जी दिलनि खां पुछो त उहे कहिड़ी दिलि सां पंहिंजो ॿारु मोकिलीनि था स्कूल सैनिटाइज़र खणी था मोकिलीनि मास्क खणी था मोकिलीनि SOP सां था मोकिलीनि इहे एंजाइटी अलॻि हूंदी आहे तशवीश ॻणती उणतुण माना साह लुकी में अटकियो पियो हूंदो आहे ऐं दिलि पई धड़कंदी आहे त अलाह न करे मोकिलियो त मां ॾिसो स्ट्रेस या ज़हनी दबाव नफ़्सियात जी उहा बीमारी आहे जेका इंसान खे जिस्मानी तौर ते नफ़्सियाती तौर ते ऐं समाजी तौर ते हानियूं त रसाए थी पर इक़्तिसादी तौर ते बि रसाए थी मिसाल जे तौर ते बीमारी अॻे असां वटि साइकेट्री में चवंदा आहिनि त बाबा बायो साइको सोशल मॉडल माना जिस्म रूह नफ़्सियात ऐं समाज ऐं वरी हुन में हिकिड़ी शइ एड कंदुसि त जेकॾहिं जेको आहे ढो बिना डोला असांजा न आहे सूंह जी ठीकु आहे सॼो ॾींहुं सरगर्दान आहियूं गभे जी ॻोल्हा में सॼो ॾींहुं सरगर्दान आहियूं पंहिंजे वजूद जी बका जे लाइ पैसो हथु करण जे लाइ रिस्क हथु करण जे लाइ ऐं सहूलियतूं हथु करण जे लाइ त चवण जो मक़सदु इहो आहे त इन सूरतहाल में असां अॼु किथे था वञी पहुचूं पोइ हीअ स्ट्रेस असांजी वधे थी पोइ हीअ स्ट्रेस असांखे तंग करे थी पोइ इहा हाणे ॾिसो इनखे जेको हर को माण्हू चवे थो त इन स्ट्रेस खे मैनेज कीअं कजे इहा स्ट्रेस 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 हर डॉक्टर चए थो हर माण्हू थो चए ॿार थो चए बाबा मूंखे टेंशन थी वियो बाबा मूंखे एंग्ज़ाइटी थी वई भई एंग्ज़ाइटी त असां तशवीश खे चवंदा आहियूं उणतुण खे चवंदा आहियूं ॻणती खे फिकर खे हाणे तव्हांखे अॼु हिकिड़ियूं ॿ शयूं ज़रूर थो ॿुधायां तव्हांजे थ्रू पंहिंजे ॾिसंदड़नि खे त डिप्रेशन ऐं एंग्ज़ाइटी डिप्रेशन माना उदासी यासियत ऐं माज़ी में रहंदो ऐं एंग्ज़ाइटी जो माण्हू मुस्तक़बिल में रहंदो
हाल में ॿई कोन हूंदा बिल्कुलु माना आउं हिते वेठो आहियां मूंखे हाणे ख़ौफ़ हूंदो त ॿाहिरि निकिरंदसि छा थींदो हीअं त पोइ आउं वरी चवंदो त बाबा अलाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो क़ुर खे मज़बूती सां पकड़ियो हदीस खे पकड़ियो आइमा मासूमीन खे पकड़ियो उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ॿुधो उन्हनि जे सबक़नि ते सुलूकनि ते ऐं उन्हनि जी जेके हिदायतनि ते अमल करियो त तव्हांजी अधु स्ट्रेस घटिजी थिए ऐं हिकिड़ी कुझु रिसर्च अहिड़ी बि आहिनि त वज़ू करण सां बि ज़हनी दबाव घटिजे थो तव्हां नमाज़ पढ़ंदो त तव्हां हिकिड़ी कंहिं माना हिकिड़ी ज़ात सां तव्हां लाॻापिजी वेंदो तव्हां हिकिड़ी ज़ात सां मुखातिब थी वेंदो त उन महिल तव्हांजी ॿियूं सोचूं जेके आहिनि सो डीफोकस थी वेंदियूं तव्हांजो फोकस सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात हूंदी सजदेगाह हूंदी नमाज़ हूंदो ऐं उते तव्हांखे सभु शयूं मिलंदियूं त चवण जो मक़सदु इहो आहे त चवणु सवलो आहे करणु ॾाढो ॾुखियो आहे असीं ॾिसो हयाल फलाह हयाल फलाह हयाल सलाह हयाल फलाह 5 दफ़ा ॾींहं जो किरोड़े माण्हू ॿुधनि था पोइ धाड़ा बि थियनि पिया फुरूं बि थियनि पियूं मारामारी बि थिए पई दहशतगर्दी बि थिए पई कूड़ बि थिए पई धोखा बि थियनि पिया दौलाब बि थियनि पिया ठगियूं बि थियनि पियूं ॾाढायूं बि थियनि पियूं ऐं ज़्यादतियूं बि थियनि पियूं ऐं रवैयनि सां ऐं लफ़्ज़नि सां माण्हुनि खे जेको आहे सो छिलियो वञे पियो माण्हुनि खे हाणे ॾिसो न हाणे ही म्यूज़िक जी ॻाल्हि इंतिहा ॿुधो त शाइर चयो त कतिरो कतरे मां दरिया दरिया मां कतिरो हाणे ॾिसो सहरा ऐं दरिया गॾु दरिया इतां ई असांखे इंटरप्ट था कयूं असां ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ इतां ई कंटिन्यू कंदासीं नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी फौजिया न ज़ोया आया अदा पंहिंजो तारुफ़ कराइजो भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में थैंक यू बिल्कुलु सॼी दुनिया जी मां त एतिरो हद खां वधीक साईं हिननि जो परस्तार आहियां जो शायदि को ॿियो को अहिड़ो हुजे असांजी पूरी जेका टीम आहे उहा ॿुधे पई ऐं असां हिन प्रोग्राम में इनवाइट कयो आहे असांखे ख़बर आहे जेको असांखे सुठो लॻंदो आहे असांजे व्यूअर्स खे सभिनी खे इहो जेको हुननि जो गीत वणंदो हूंदो सुठो लॻंदो हूंदो ॿियो छा चवणु चाहींदा साईं ॿी ॻाल्हि असली आहे त हिन तव्हांजे प्रोग्राम थ्रू मां सॼी दुनिया खे पैगाम ॾिनो त साईं बरकत फ़क़ीर फनकार ॿिया बि आहिनि ॿिया बि ॻाइनि था पर साईं बरकत फ़क़ीर जंहिं महिल ॻाईंदो आहे त ॼण त रूह ते ॾाकण रखियल हूंदी आहे मज़े सां ॼण त पोइ रूह ते चढ़े पियो दिमाग़ ते ज़हन ते हुनजो जेको आहे अल्फाज़ एतिरो असरु कंदा आहिनि ऐं साईं बरकत फ़क़ीर लफ़्ज़ लफ़्ज़ खे अलॻि अलॻि करे महसूस करे ॻाईंदो आहे अहिड़ा फनकार तमामु तमामु क़िबले घटि आहिनि मौला हयाती वॾो सरमायो आहे मां चाहींदुसि त हिननि फनकार आम फनकार न आहिनि जेके अॼु छुड़वाक शाइरी पई थी हले ऐं असांजी सिंध जी सकाफ़त खे जेके असुल रागी हुया मंजूर ख़ान हुयो उस्ताद गुलज़ार अली खान दायो वहीद अली हुयो ऐं गज़ल गायकीअ में साईं त ॼण त असां चवंदा हूंदो मां पर दोस्तनि में पर पुट जी ॻाल्हि कंदो आहियां बरकत फ़क़ीर हिकु क़िस्म जो असांजो मेहदी हसन आहे हुनजो जेको पंहिंजो अंदाज़ आहे मां त उहो बयान ई नथो करे सघां मौला हयाती ॾिनो साईं बरकत फ़क़ीर खे जेको आहे सदारती अवार्ड सां नवाज़ियो वञे तमगा इम्तियाज़ सां नवाज़ियो वञे अहिड़ो फनकार आहे थैंक यू अदा वॾी महिरबानी कॉल कई प्रोग्राम में शामिल थिया ऐं ज़ाहिर आहे असांजे जेके बरकत साहिब जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त वाकई बहितरीन फनकार आहिनि ऐं सुठो जेको आहे असांजो प्रोग्राम बि वणे पियो असांजे व्यूअर्स बि ॾिसनि पिया त अव्हां छा चवंदा जेको हिन अदा कॉलर जेका ॻाल्हि कई बरकत साहिब हुन ते छा चवंदा यासिर जी मोहबतूं ऐं अलाह हिनखे सलामत रखे पाण सुठो आहे पाण सुठो इंसान आहे ऐं सुठो ॿुधंदड़ आहे असांजी हिकिड़ी हिन में संगीत जी दुनिया में ॿ लफ़्ज़ चवंदा आहिनि त भई गाता भला या सुनता भला सो नायक वधीक या गायक वधीक सो गायक खे हमेशह गायक करण वारो नायक हूंदो आहे ॿुधण वारो नायक आहे आउं सम्झंदो असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे जो माण्हू
अञा ताईं मौजूदु आहिनि जेके माण्हू सुर खे सम्झनि था, सुर जी कैफ़ियत खे सम्झनि था। जी शाहनवाज़ साहब चयो त ऐं वेठो हिते हुउसि पर घुमियसि थर पे। सो इहा सॼी मौसीक़ी आहे ऐं इहा सम्झ बि हर माण्हू जे नसीब में कोन्हे। जंहिंजे बाक़ी यासर भाई जी मोहबतूं अलाह खे सलामत रखे ऐं सभु प्यार कनि था ऐं असांजो बि प्यार आहे। सभिनी खे मौला सलामत छा था पाए। आमीन। अच्छा हाणे छा ॿुधायो असांजे व्यूअर्स खे? हाणे असांजे सिंध जो ॾाढो ख़ूबसूरत शाइर जी मोतबर शाइर अहमद सोलंकी साहब जो सुठो आहिनि जी ऐं उनमें सावण जो ज़िक्र आहे। वाह। सो तव्हां नज़र बिल्कुलु। रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो। खिवण खिवे चौमासी, खिवण खिवे चौमासी, छाया बादल नासी। रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो। खिवण खिवे चौमासी, खिवण खिवे चौमासी, छाया बादल नासी। रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो। तू मोहराणे कॾहिं मिलंदे, अॼु सुभाणे कॾहिं मिलंदे। तू मोहराणे कॾहिं मिलंदे, अॼु सुभाणे कॾहिं मिलंदे। मन ते मेघ मल्हारूं बणजी छाटू छाणे कॾहिं मिलंदे। मोर पपैया बोलियूं बोलिन, मोर पपैया बोलियूं बोलन, सरहा सारा सांसी। रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो। खिवण खिवे चौमासी, छाया बादल नासी। रंग रसीलो सावण आयो, रंग रसीलो सावण आयो। मन जी माला जो तू धागो, मुंहिंजी निंड बि आ ओजागो। मन जी माला जो तू धागो, मुंहिंजी निंड बि
आओ जागो अखड़ियूं उपटियां या के बूटियां साभ्या सपने में तू सागो तुझे रूप स्वरूप सवा ॾिस तुझे रूप स्वरूप सवा ॾिस अखड़ियन मंझ उदासी रंग रसीलो सावण आयो रंग रसीलो सावण आयो खिवण खिवे चौमासी छाया बादल नासी रंग रसीलो सावण आयो रंग रसीलो सावण आयो रंग रसीलो सावण आयो रंग रसीलो सावण आयो। वाह उस्ताद खूबसूरत तमाम खूबसूरत तमाम बेहतरीन। अच्छा सर असांजी ॻाल्हि कंटिन्यू हुई स्ट्रेस ते ॻाल्हि हले पई। ॾिसो हाणे हेड़े राग खां पोइ ऐं हेड़े वरलाप खां पोइ त स्ट्रेस मैनेजमेंट इन म्यूज़िक में आहे। बिल्कुलु जॾहिं 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 शाइर सां गॾु ही जेको जीअं दोस्त ॿुधायो त जेको आहे सो लफ़्ज़नि खे तके तोरे उनजे जेको लफ़्ज़नि जो वज़न आहे उन हिसाब सां सुर खे अदा कयो थो वञे न। त हाणे अहिड़े गवैये वटि वेठा आहियूं त पोइ असां स्ट्रेस मैनेजमेंट ते जेकॾहिं रेफर इहो करियूं त बाबा उस्ताद बरकत फ़क़ीर खे ॿुधो वई ऐं जेको आहे न त चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिसो म्यूज़िक थेरेपी थिए थी उन खां पोइ असां ही दवाऊं आहिनि म्यूज़िक ॻाल्हियूं आहिनि कचारियूं आहिनि ऐं माना हिकिड़ी यकीन दहानी कराइणी हूंदी आहे न रीअश्योरेंस काउंसलिंग मुशावरत करणी हूंदी आहे। इहे समूरा जेके आहिनि सो टूल्स आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त जिस्म नफ़्सियात ऐं समाजियात ईअं जिस्म जे लाइ दवाऊं नफ़्सियात जे लाइ काउंसलिंग साइकोथेरेपी ऐं उनखे रीअश्योरेंस म्यूज़िक थेरेपी ऐं पोइ सोशल में वरी जेको आहे न सो बाबा नमाज़ पढ़ो कम ते वञो डपु ख़तमु करियो हिरास मां ॿाहिरि निकिरो ऐं तशवीश मां ॿाहिरि निकिरो ज़हनी दबाव खे घटायो एक्सरसाइज़ करियो ऐं उन खां पोइ पंहिंजनि सां मिलो जिन सां तव्हांजी दिलियूं मिलनि थियूं। अमड़ आहे भाउ आहे भेणूं आहिनि राज आहे जेके उहे माण्हू जेके तव्हांजा घण घुरा आहिनि जेके माण्हू तव्हां सां प्यार कनि था ज़िंदगी में तव्हां ख़बर हिकिड़ो कमु करियो तव्हां उन्हनि जो ख़्यालु रखो पंहिंजे रिश्तनि खे बचायो। जॾहिं तव्हां रिश्तनि खे बचाईंदो न मेड़े मुठ करे गॾु कंदो त पोइ तव्हांजी अधु स्ट्रेस कॾहिं ख़तमु थी वञे। कंहिंखे को पैसे जो मसइलो आहे कंहिंखे को संगावती जो मसइलो आहे कंहिंखे को रवैयनि जो मसइलो आहे कंहिंखे ॿिए कंहिं शइ जो मसइलो आहे। जॾहिं 4 माण्हू चांहि जे कोप ते गॾिजी वेहनि था 5 माण्हू प्लेट में भत ते गॾिजी वेहनि था ठीकु आहे ऐं जेको आहे सो 6 माण्हू टोलो ठाहे वेहनि था पोइ पंहिंजा सूर सलीनि था पंहिंजूं ॻाल्हियूं कनि था पंहिंजे अंदर खे ओरीनि था पोइ माण्हू अकेलो जेको आहे सो पचे थो पजरे थो सड़े थो परेशान थो थिए। पोइ जॾहिं उहो पंहिंजनि में वञे थो त हिकिड़ो त उते जेको रत जो पंहिंजाइप ॿियो रिश्तनि जी पंहिंजाइप टियों रूह जी पंहिंजाइप चौथों पोइ जॾहिं हू पंहिंजो पाण खे शेयर करे थो वेंटिलेट करे थो उगाछे थो पंहिंजा दर्द उगाछे थो मैदान ते रखे थो। अब हाणे आहे को मुंहिंजा दर्द जेको आहे लाहिण वारो आहे को मुंहिंजा दर्द घटाइण वारो त आऊं त चवंदो आहियां त जेकॾहिं किताबी साइकेट्री करणी आहे किताबी नफ़्सियाती तबी नफ़्सियात जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि त उहो त टेक्निकली हज़ारे लखे माण्हू कनि था पूरी दुनिया में लखे साइकेट्रिस्ट वेठा आहिनि पर आउं चवंदो त आई बिलीव इन कम्युनिटी साइकेट्री। दरगाहनि जी ॻाल्हि तकियनि जी ॻाल्हि महफ़िलनि जी ॻाल्हि मच कचहरियुनि जी ॻाल्हि हेड़नि ख़ूबसूरत सुबुह वारे सुंदर प्रोग्रामनि जी ॻाल्हि हेड़े रागिनि जी ॻाल्हि लतीफ़ जी ॻाल्हि शाम जे लहंदड़ पाछनि जी ॻाल्हि कारूंजर जी कोर जी ॻाल्हि ऐं भोडेसर जी मस्जिद जी ॻाल्हि उमरकोट जे किले जी ॻाल्हि साहिर अमर साहिड़ जी शाइरी जी ॻाल्हि असांजो दोस्त पंहिंजो जेको अहमद सोलंगी आहे वफ़ानाथन शाही हज़ारे शाइर पिया आहिनि अयाज़ गुल पियो आहे ॿिया काफ़ी सारा शाइर पिया मतलब पंहिंजे दिलि खे ज़िंदा करणो आहे त किताबनि मां ॿाहिरि निकिरो किताब पढ़ो ज़रूर हर जेको पनो तव्हांखे मिले किताब मिले पढ़ो उहो तव्हांखे को न को सबक़ ॾेई वेंदो का न का ॻाल्हि ॾेई वेंदो को न को उस्तादी ॾेई वेंदो
पर जेसि ताईं असां वटां हींअर छा पियो थिए त हीउ जेको मोबाइल हथ में अची वियो न पाम में, माना तरीअ ते तव्हां वटि दुनिया जो ॻोल्हो आहे, हिते लिखंदो वेंदो, क्लिक कंदा वेंदो, दुनिया वेंदी। इन ही मोबाइल जूं कंपनी चवंदा वी कनेक्ट द पीपल, ऐं चवंदा दे डिस्कनेक्ट द पीपल। माना हू चवंदा त असीं माण्हुनि खे ॻंढियूं था, ऐं चवंदा था माण्हुनि खे जुदा था करियो, ऐं चवंदा था माण्हुनि जे अंदरि जेको लम्स, हीउ हथ जो जेको छुहा आहे, इन छुहा खां माण्हुनि खे परे था करे, माण्हुनि खे जेको भांकर पाए मिलूं था, आदर भाव करियूं था, जेको हिक ॿिए जो जेको खुशबू आहे, जेके वजूदनि जी खुशबू हूंदी आहे न, हिकिड़ी हर इंसान जे पंहिंजे वजूद जी हिकिड़ी खुशबू हूंदी आहे। अच्छा सर, कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं कॉम्पिटिशन जो दौर आहे, ठीकु आहे, जेकॾहिं स्कूल में ॿार आहे, हाणे नंढड़नि ॿारनि जी जीअं ॻाल्हि कई त उहे बि चवनि था असांखे एंज़ाइटी आहे या स्ट्रेस आहे, जेका इंटर जा आहिनि, यूनिवर्सिटी जा आहिनि, कॉलेज जा आहिनि, त उन्हनि जी बि ॻाल्हि कजे त घणो कॉम्पिटिशन। हा ठीकु आहे, अवां उन्हनि खे फॉलो कयो, पर सिर ते सवार न कयो त जे हूअ मूंखां वधी थो वञे, जेलसी। ॾिसो बेसिकली स्कूलनि में छा पियो थिए, स्कूलनि जो सिलेबस जेको आहे न उहो आउटडेटेड आहे, उन सिलेबस जे अंदरि ॾाढा झोल आहिनि। सरकारी स्कूलनि जी त असां ॻाल्हि ई नथा करियूं, उन्हनि जो त कमु लही वियो। सिंध जी तालीम, सिंध जो समाज जेको आहे न सो ईअं सम्झो 100 साल पोइ त हले वियो। प्राइवेट स्कूल जेके आहिनि सो पंहिंजे तरीक़े जो सिलेबस ठाहे हलाइनि था, उन सिलेबस सां असांजो नौजवान, असांजो ॿार बरमेचे नथो, उन सां बरमेचे नथो, बराबरि माना ठहके नथो। हितां ई कंटिन्यू कंदासीं, ऐं जेको ब्रेक खां पोइ नए सेगमेंट में नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। डॉक्टर साहब ॻाल्हि पहली त ॾिसो, तव्हां स्कूलनि जे अंदरि कॉम्पिटिशन जे अंदरि एंग्ज़ाइटी तशवीश गणती। हाणे जॾहिं असां वेही ॻाल्हियूं कयूं था किताबनि जूं, त किताब नफ़्सियात जा चवनि था त स्ट्रेस हिकिड़ी हाकारी हूंदी आहे, हिकिड़ी नाकारी हूंदी आहे, हिकिड़ी वरी बीमार हूंदी अथव, माना जेका बीमारी में मुब्तला थी करे। माना हिकिड़ी हाकारी स्ट्रेस उहा आहे त तव्हां जेकॾहिं पढ़ंदव, तव्हां जेकॾहिं अॻियां वधण जी जुस्तजू कंदव त उन जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी ऐं उन जे मथां ध्यानु ॾियणो पवंदो, माना उनजी गिणती करणी पवंदी त मूंखे सुभाणे 5 चैप्टर क्लियर करणा आहिनि, मूंखे सुभाणे 10 चैप्टर पढ़णा आहिनि, मूंखे असाइनमेंट ॾियणी आहे, मूंखे स्कूल वञिणो आहे, मूंखे वेंदी सेंदी तयारु थी फलाणो कम ते वञिणो आहे, मूंखे जीअं उस्ताद वेठो आहे त हिननि खे सुबुह जो उथी माना डाउन ऑफ द डे माना प्रह फुटी जो उथी रियाज़ करणो हूंदो आहे। जेकॾहिं हे सुता पिया हुजनि त पोइ रियाज़ केरु कंदो? इहा हिकिड़ी उणतुण रखणी आहे पंहिंजे वजूद जे अंदरि, इहा हिकिड़ी सोच रखणी आहे त इहा आहे हाकारी। उन खां पोइ जंहिंजे अंदरि बीमारी वारो रुझान अचे, नेगेटिव रुझान अचे, उहा वरी जेका वजूद खे हानियूं रसाईंदी आहे, शुगर कराईंदी, ब्लड प्रेशर कराईंदी, वज़न वधाईंदी, मुख़्तलिफ़ औरतुनि जे अंदरि हार्मोन्स वधाईंदी, मर्दनि जे अंदरि ॿिया मामला वधाईंदी। उन खां पोइ कंहिं नशे जो आदी कंदी, पोइ कंहिं नशे जे तरफ़ माना फ़रारियत वठंदा। जेको दबाव अचे थो न इंसान जे वजूद जो जेको दबाव आहे, उन दबाव मां ॿाहिरि निकिरी नथा सघनि। जॾहिं उन दबाव मां ॿाहिरि नथा निकिरनि त पोइ माण्हू जेको आहे सो परेशानी में मुब्तला था थियनि। जॾहिं परेशानी में मुब्तला था थियनि त पोइ उहे माण्हू जेके आहिनि सो को एस्केप घुरनि था, को दग घुरनि था, को पासे ॾांहुं भॼनि था। त असां जेका ॻाल्हि चऊं पिया त तव्हां पंहिंजी स्ट्रेस खे हाकारी स्ट्रेस में तब्दील करियो, जेको ज़हनी दबाव आहे उनखे हाकारी। कोविड असांखे छा कयो, चवंदा आहिनि त जीअं अंग्रेज चवंदा आहिनि त वेड़ायो ऐं हुकूमत करियो, ईअं कोविड असां सां हालत इहा कई, डिॼारियो ऐं माण्हू मारियो। ठीकु आहे, त कोविड असांखे डिॼारियो, पहिरीं हिकिड़ी हाइप क्रिएट थी, माण्हुनि क़बूल न कयो, माण्हू उन जे अंदरि अची विया, मुब्तला थी विया, माण्हू परेशान थी विया। पोइ वरी जेके आहिनि सो माण्हू जेके आहिनि सो अस्पतालूं भरिजी वयूं, वेंटिलेटर कोन मिलंदा, ऑक्सीजन कोन मिलंदी। तव्हां ॾिठो इंडिया में ऑक्सीजन जी वॾी खोट थी वई। तव्हां ॾिठो माण्हू रोडनि रस्तनि ते ऐं माना ईअं सम्झो त साह माण्हू जे क़ीमती शइ थी वियो। जेके खरब पती आहे उन्हनि ऑक्सीजन जा कंटेनर भरे रखी छॾिया त किथे असांखे साह जी तकलीफ़ न थी। त चवण जो मक़सदु आहे ऑक्सीजन जेका असां वण वढियूं पिया, असां ॿेला वढियूं पिया, असां पंहिंजो दुश्मन पाण पिया थियूं, असां समाज जे अंदरि माना जेको माहौल आहे, इकोसिस्टम आहे,
ही जेको असांजो माहौल आहे, एनवायरमेंट आहे, उनजे अंदरि ऑक्सीजन खे ख़तमु पिया करियूं, गाॾियुनि जो बेजा इस्तेमालु पिया करियूं। हाणे ॾिसो न, जेकॾहिं कंहिं माण्हू खे 2 किलोमीटर पंहिंजो 100 मीटर ते वञिणो आहे, तॾहिं गाॾी कढी उहो कमु करणु वञे थो। जेकॾहिं उते थोरो पंधु करे वञे हा, वॉकिंग डिस्टेंस ते जेके मामला आहिनि, त जेकॾहिं पंधु करे वञे हा त हुनजो जिस्म बि सभीतो हुजे हा, ताज़ो तवानो हुजे हा, ऐं कंहिं वॾी भंडा जो शिकार न थी हा। ऐं माहौल खे उहो छा थो अचे, उहो जॾहिं पंधु हलंदो त माहौल खे हिकिड़ो सुठो हेल्दी रिस्पॉन्स मिलंदो, ऐं जेकॾहिं गाॾी सां वेंदो त माहौल खे हिकिड़ो गदलाइण अचे पियो। असां ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाईंदा आहियूं, असां चिड़ करे ॻाल्हाईंदा आहियूं, असां बेसिकली इहो बि वॉइस पॉल्यूशन, माना माहौल खे पंहिंजे आवाज़नि सां गदलो पिया करियूं। असां तव्हां ॾिसो न, तव्हां कंहिं रस्ते ते किचिरो उछले छॾियो त पोइ माहौल गदलो थी वियो, इहो बि हिकिड़ो गदलाइण आहे। तव्हां धूं बेजा ॿारे छॾियो, इहो बि हिकिड़ी गदलाइण आहे। तव्हां रवैयनि जी गदलाइण आहे, तव्हांजा रवैया हार्श आहिनि, तेज़ आहिनि, शाउटिंग वारा आहिनि, तव्हां बेजा तनक़ीद करण वारा माण्हू आहियो, त उहे बि हिकिड़ी गदलाइण आहे। अच्छा सर, जिते तनक़ीद जी ॻाल्हि आई त तव्हां ॾिसो शागिर्दनि में बि इहो आहे त हिक ॿिए खे तनक़ीद कंदा रहंदा, तनक़ीद बाइसला न, हू तनक़ीद जीअं हुनखे टोकजे, हुनखे कीअं पोइ ते हटाइजे, इहो बि ॾाढो हूंदो आहे। इन सां बि एंज़ाइटी काफ़ी पैदा थिए पई। पर सर माज़रत सां असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहिनि असां सां गॾु? वाजिद अली सोलंगी नौंदरे खां। वेलकम चवंदासीं, भलीकार चवंदासीं। प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा? जी, प्रोग्राम ॾाढो बहितरीनु आहे तव्हांजो। डॉक्टर साहब जी ॻाल्हि में माशाल्लाह बहितरीनु। फकीर साईं जा कलाम ई ॿुधूं था साईं, पर फकीर साईं जो बहितरीनु आवाज़ आहे। सही, महिरबानी महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह। पर असांखे साईं कोई बि माना बुखारी जो कलाम ॿुधाइजो, उस्ताद बुखारी जो कहिड़े बि टाइम ॿुधाइजो। अची वियो, बसि अची वियो चवंदा। थैंक यू बात, थैंक यू सो मच। अवां कॉल कई, प्रोग्राम में शामिल थियो। ऐं नाज़रीन, जॾहिं अवां कॉल्स कंदा आहियो, असांजे प्रोग्राम में शामिल थींदा आहियो, असांजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितरीन ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। जी शाहनवाज़ साहब, असां कलाम ॿुधी वठूं, पोइ तव्हां सां कंटिन्यू कयूं। जी बरकत साहब। जी, उस्ताद बुखारी जी गज़ल जी फरमाइश थी है। चैन कौन है, करार कौन है को, चैन कौन है, करार कौन है को, किए चवा कैसा प्यार कौन है को, साकिया जे खुलूस सा प्यारी, जहर भी नागवार कोने को, ये हयाती मिठड़ी डाढ़ी, ये हयाती मिठड़ी डाढ़ी, पर कुछ तो खा घट हो प्यारा, पर कुछ तो खा घट, सारी दुनिया आवण दी डाढ़ी, सारी दुनिया आवण दी डाढ़ी, पर कुछ तो खा घट हो प्यारा, पर कुछ तो खा घट।
जेड़ियूं साथी ऐं सरवाण भाइर भेनर जेड़ा जेड़ियूं साथी ऐं सरवाण सभिनी साथम दिलड़ी ॾाढी सभिनी साथम दिलड़ी ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा पर कुछ तो खां घटि हर मेवे खां अमृत मिठड़ी पर तूं तंहिं खां मिठो हर मेवे खां अमृत मिठड़ी पर तूं तंहिं खां मिठो माखी मिसरी ॾाढी मिठड़ी माखी मिसरी ॾाढी मिठड़ी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा पर कुछ तो खां घटि ओ साईं पर कुछ तो खां बाग में आई बाहर बुखारी तो जे साह खयां बाग में आई बाहर बुखारी तो जे साह खयां हर गुल में आ खुशबू ॾाढी हर गुल में आ खुशबू ॾाढी पर कुछ तो खां घटि ओ प्यारा पर कुछ तो खां घटि ओ साईं पर कुछ तो खां घटि ओ राणा पर कुछ तो खां घटि बिस्मिल्लाह 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 नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स असां सां डॉक्टर शाहनवाज़ दल साहब गॾु आहिनि डॉक्टर शाहनवाज़ दल साहब ॻाल्हि हले पई त ॿार जेके आहिनि शागिर्द आहिनि उहे स्कूल्स में बि उन्हनि जो कॉम्पिटिशन हूंदो आहे वरी हिक ॿिए खे टोकींदा बि आहिनि तनक़ीद बि कंदा आहिनि पोइ हर तरह सां मीन्स के भले पोइ उनजे होशियारी ते उन टैलेंट ते हुजे उन ड्रेसिस ते हुजे पर या उनजे मुआशरे ते हुजे उनजे ॻोठ ते हुजे उनजे शहर ते हुजे मुख़्तलिफ़ तरह सां उनखे टोके हर मतलब घणो इहो ॾिठो वियो आहे हाणे सभु त ईअं न आहे न पर घणो इहो ॾिठो वियो आहे त पोइ कॉम्पिटिशन इन कॉम्पिटिशन में ॿार मायूसी जो शिकार थियनि था स्ट्रेस वठनि था पोइ उन्हनि खे एंज़ाइटी जागे थी हाणे असांखे पंहिंजे लाइ छा करिणो आहे हीअ अॻिते वधी वियो हीअ अॻिते निकिरी वियो त इन तरह सां बि किथे स्ट्रेस न पियो अचे ॾिसो बेसिकली असां वटि ॿ समाज आहिनि हिकिड़ो ॻोठाणो समाज आहे ॿियो शहरी समाज आहे ॻोठाणे ॿार खे शहरी ॿार क़बूल नथो करे ऐं शहरी ॿार ॻोठाणे खे नथो क़बूल करे ॿई वाइस वर्सा लॻा पिया आहिनि ऐं पंहिंजी मिसाल ॾींदसि असां जॾहिं आयासीं बदीन जे नंढड़े ॻोठ मां थी
ऐं कॉलेज बदीन मां थी LMC में पहुतासीं, तॾहिं लियाकत मेडिकल कॉलेज हुयो, जी त हिते बोनावेंचरन हुया, बीकनन हुया, ॿिया मुख़्तलिफ़ वॾनि स्कूलनि जा शागिर्द हुया, जी कैडेट कॉलेज खां वठी मुख़्तलिफ़। त उन्हनि जो त हिकिड़ी ग्रूमिंग पंहिंजे तरीक़े जी थियल हुई, ऐं डॉक्टर त सभु डॉक्टर हुयासीं, MBBS में आयासीं, त असांजी ग्रामर त सुठी, पर एक्सेंट असां वटि कोन अंग्रेज़ी जो। असांजो ॿार जेको आहे न, ॿारहड़ी जो ऐं शहर जे ॿार जे विच में इहो डिफरेंस अचे थो। उन खां पोइ टेक्नोलॉजी जो डिफरेंस अचे थो, उन खां पोइ सहूलियतनि जो डिफरेंस अचे थो, उन खां पोइ गैजेट्स जो डिफरेंस अचे थो। इहे माना रिहाइश जो, रहणी करणी जो। हाणे उन्हनि सभिनि सां जॾहिं को माण्हू कम्पीट करे अचे थो, उन सां पंहिंजो चटाभेटी करे अचे थो, उन खां पोइ छा थो थिए त उन्हनि जी तरबियत जो हिकिड़ो फ़र्क़ु थो अचे। ॿारहड़ी जी माउ, हाणे पढ़ियल माऊं अचनि पियूं ॿारहड़ी में, माना हाणे जेको नओं नसल ईंदो उहो पढ़ियल माउनि जो ॿार हूंदा, पर असां जिन माउनि जा ॿार हुआसीं उहे को 5 दर्जा पढ़ियल हुई, को मैट्रिक पढ़ियल हुई, को कुझु अणपढ़ियल हुयूं, कुझु असांजी माऊं बज़ीम आहिनि, पर उन्हनि असांखे सुठा सुलूक सेखारिया। पर उन खां पोइ हिकिड़ो अजीब सिस्टम डेवलप थो थिए कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। उते हिकिड़ो गैर हेल्दी, माना जेको आहे सो बीमार क़िस्म जो रवैयो डेवलप थो थिए, जेको बेजा तनक़ीद करणु, बेजा शाउट करणु, तज़ाद पैदा करणु, ऐं पाण खे एहसास बरतरी जो एहसास ॾियारणु, ॿिए खे एहसास कमतरी जो एहसास ॾियारणु, ऐं उनखे इहो माना जेको आहे चिता ॾियणु, ऐं उनखे इहो बिल्कुलु सम्झाए छॾणु या उनजे दिमाग़ जे मथां इहे हावी करे छॾनि त तूं ॿारहड़ी जो माण्हू ई, तुंहिंजी हीअ हैसियत आहे, असां शहर जा माण्हू। इहो सभिनी खां पाकिस्तान जॾहिं ठहियो तॾहिं बि मुख़्तलिफ़ लीडरनि जेके सिंधी माण्हुनि जे लाइ या ॿियनि जेके ॾुतरियल क़ौमूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके रिमार्क्स ॾिना हुआ, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रिमार्क्स अचनि था, त इहे बेसिकली उन्हनि माण्हुनि जी तरबियत जी अक्कासी कनि था। ॿियो हिकिड़ी शइ तव्हांखे अॼु ॿुधायां त जिते नॉइज़ पॉल्यूशन घणो हूंदो, माना आवाज़ जी गदलाण घणी हूंदी, उते माण्हुनि जे ॿुधण जी सघ घटिजंदी, पोइ शाउट करे ॻाल्हाईंदा, पोइ हुनजे रवैयनि में तेज़ी हूंदी। असां पंधु करियूं न त असां धीमे लहजे वारा हूंदासीं, असां गाॾियुनि में स्पीडनि सां हलंदासीं, स्पीड वारियूं गेमूं ॾिसंदासीं, TV ते स्पीड वारा प्रोग्राम ॾिसंदासीं। अॼुकल्ह जेके ख़तरनाक गेमूं हलनि पियूं, मोबाइल सॼो ॾींहुं ॿारनि जे हथ में, वॾनि जे हथ में, ॿियो हवा में पिया ठोशा हणंदा आहिनि, उते TV ते ठोशा बि लॻंदा आहिनि। त मक़सदु चवण जो इहो आहे त इहे समूरी शयूं उन्हनि जी नफ़्सियात ते बि ओतिरो ई असर कनि था। अच्छा सर, हाणे इन खां निकिरजे कीअं, मतिलबु पंहिंजे पाण खे, या इहा सोच रखिजे, हिकिड़ी मस्बत सोच बि वॾी माना रखे थी त ॿिए सां पंहिंजे पाण खे कंपेयर न करणु, त आऊं आहियां, हू आहे। वेरी गुड, तव्हां ॾाढी भली ॻाल्हि कई त पंहिंजो पाण खे ॾिसो, चटाभेटी जेका करियो था तव्हां, कॉम्पिटिशन करियो था, उहो इल्म में करियो, ॾात में करियो, फन में करियो, कला में करियो, न कि तव्हां रवैयनि में करियो। उन खां पोइ निकिरण जो हल इहो आहे त उस्तादी तरबियत थियणु खपे, माइरनि जी तरबियत थियणु खपे, वालिदैन जी तरबियत थियणु खपे। बिल्कुल, तमामु बहितरीन, ॾाढो सुठो। ऐं हाणे असां बरकत साहब ॾे हलंदासीं, टाइम जेको आहे असां वटि तमामु घटि आहे। जी बरकत साहब, हाणे थर जा जेके ॿार आहिनि, स्टूडेंट आहिनि, जेके एजुकेशन हासिल कनि था, पढ़नि था पिया, उन्हनि जी तालीम खे कीअं था ॾिसो? हाणे हींअर थर वछियो बि आहे, वरी उते जेको आहे न पैदावार बि थींदी, उते जेको आहे न सब्ज़ माहौल थींदो, त छा चवंदा इन्हनि सभिनी लाइ? गैर जे बाग खां पंहिंजो बर थो वणे, जे न आहे उठो पोइ बि थर थो वणे। वाह वाह, न आहे उठो पोइ बि थर थो वणे। वाह, इहा मोहबत हूंदी आहे पंहिंजी धरतीअ सां। हींअर त थर असां वटि माशाअल्लाह अल्लाह नबी जा वॾा करम थी विया आहिनि, जो हर तरह सां ख़ुशहाल, हर तरह सां, कारोबार जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां, रोड रस्तनि जे हवाले सां। असां वटि धारिया माण्हू, ॿियनि मुल्कनि जा माण्हू हुते आबाद आहिनि असां वटि, इस्लाम कोट जो, मिठी थियो, माना इहे त माना असांजा ईअं सम्झो दुबई आहिनि, उते माण्हू ॿार जा माण्हू कारोबार कनि पिया। सो थर हींअर पंहिंजे वरी ओज ते आहे, जोबन ते आहे। थर मां खोड़ सारा असांजा आर्टिस्ट बि निकिता आहिनि, ऐं उहो तव्हां यकीन ॿुधा हूंदा, खोड़ सारा नाला, ऐं सभु सुठा पंहिंजे पंहिंजे। सो थर त हींअर बिल्कुलु ख़ुशि आहे, थर खे अल्लाह से आबाद रखे, ख़ुशि रखे थर खे, थर जे माण्हुनि खे। हाणे थैंक यू, महिरबानी अवां जी, अवां इन प्रोग्राम में आया, ॿिन्ही महिमाननि, टिनी बल्कि महिमाननि खे असां
जेको आहे न थैंकफुल आहियूं, थोराइता आहियूं त एॾो सुठो असांजो प्रोग्राम रहियो, हिन में ॻाइण वॼाइण बि रहियो ऐं एॾो सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं ऐं अदा जेको म्यूज़िशियन असांजो आहे उनजो बि वॾो रोल आहे ज़ाहिर हुन खां जी इरफान फ़कीर साहब त जीअं जेका म्यूज़िक आहे शाइरी म्यूज़िक खां बग़ैर कुझु न आहे, त उन सां गॾोगॾु जेको आहे न उनखे हिकिड़ो जीअं चइजे त उन में अञा वधीक उनखे ख़ूबसूरत बणाए छॾींदी आहे। तमामु बहितरीनु ॻाल्हियूं थियूं, सुठियूं ॻाल्हियूं थियूं। असांखे उमेदु आहे असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि असांजो प्रोग्राम सुठो लॻो हूंदो। नाज़रीन, हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त ऐं जेको आहे न सुभाणे वरी नई सुबुह सां नवनि महिमाननि सां साम्हूं हाज़िर थींदासीं। वेंदे वेंदे असां बरकत साहब खां कलाम ॿुधंदासीं। जी राशिद मोरई जो गज़ल जी बिल्कुलु साईं शानो साईं जी फरमाइश ते सरती जहिड़ो को बि न साथी, सरती जहिड़ो को बि न साथी, धरती जहिड़ो को बि न धन, ला तो थई त निभाए बुखारी, ये बत हिकिड़ो आहे फन, जे बाग में कंडा कीन हुजन, गुलड़न जी हिफाज़त केर करे, कंडा था हिफाज़त गुल जी कन, कंडन जी शिकायत केर करे, जे बाग में कंडा की न हुजन, गुलड़न जी हिफाज़त केर करे। चाहत जे चांडो की असां पो चंड जा दाग ॾिसूं छाले, आ चाहत जे चांडो की असां पो चंड जा दाग ॾिसूं छाले, छो सूंहम वेही ऐब कढूं, सोहणन जी शिकायत केर करे, छो सूंहम वेही ऐब कढूं, सोहणन जी शिकायत केर करे, जे बाग में कंडा, जे बाग में कंडा, थो पाण कबूलियां पाबंदी, हिन आज़ादीअ खां क़ैद चङो, थो पाण कबूलियां पाबंदी, हिन आज़ादीअ खां क़ैद चङो, ज़ंजीर बज़ेवर ॼाणा थो, ज़ुल्फ़न जी शिकायत केर करे, ज़ंजीर बज़ेवर ॼाणा थो, ज़ुल्फ़न जी शिकायत केर करे, जे
भरिजी वियो शिकायत जो दफ्तर, या राशिद सुधरी वियो आहे। भरिजी वियो शिकायत जो दफ्तर, या राशिद सुधरी वियो आहे। हुन मोट में मुर्की फरमायो, चरियन जी शिकायत केर करे। हुन मोट में मुर्की फरमायो, चरियन जी शिकायत केर करे। जे बाग में कंडा ही न हुजन, गुलड़न जी हिफाजत केर करे। कंडा था हिफाजत गुल जी कन, कंडन जी शिकायत केर करे।